नाज़रीन, सिंध जे ॿिए नंबर वॾे शहर हैदराबाद जी सिविल अस्पताल में 5 महीननि दौरान 4,464 कुत्ता ॾाढ़ियलनि जा केस रिपोर्ट थिया आहिनि। वधीक तफ़सील ॾेई रहियो आहे मेरा टीवी जो रिपोर्टर सलीम मल्हा। जी सलीम, वधीक छा तफ़सील आहिनि? जी, सिंध जे ॿिए नंबर वॾे शहर हैदराबाद जे हिक ई अस्पताल में 5 महीननि अंदरि कुतल ॾाढ़ियलनि जा 4,464 केस रिपोर्ट थिया आहिनि। जनवरी खां मई ताईं 1,390 नवां केस रिपोर्ट थिया, जॾहिं त ॿियनि 3,074 माण्हुनि खे बि डाक बाइट जी वैक्सीन कई वई। कुतनि ॾाढ़ियलनि में ॿारनि जी अक्सरियत आहे, जॾहिं त जनवरी में 282, फेबरवरी में 292, मार्च में 336, अप्रैल में 267 ऐं मई जे महीने में 213 नवां केस रिपोर्ट थिया आहिनि। इन हवाले सां जेके पुराणा केस आहिनि में जनवरी में 544, फेबरवरी में 583, मार्च में 524, अप्रैल में 815 ऐं मई महीने में 608 जेके केस आहिनि उहे रिपोर्ट थिया। रोज़ानो जे बुनियाद ते 10 खां 11 नवां केस जेके सिर्फ़ु सिविल अस्पताल हैदराबाद में अची रहिया आहिनि। जी सलीम, अव्हां जी मेहरबानी।